कोटड़ी जे सोशल वर्कर फिदा खासकेली आमिर सियाल ऐं इश्तियाक जेसर जी कोशिशुनि सां सरकारी स्कूल में पढ़ंदड़ 85 मुस्तहिक शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि में स्कूली बैग्स, ड्रेसियूं, स्वेटर समेत ॿियो सामान विरहायो वियो। कोटड़ी जे इलाइक़े गोपांग ॻोठ जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में पढ़ंदड़ 85 शागिर्दनि खे दुबई जे हिक दोस्त अल्ताफ अहमद शेख पारां न्यू स्कूल ड्रेसियूं, थेला, जूता, पेंसिल, कॉपियुनि जो बंदोबस्त कयो वियो, जेको कोटड़ी जे सोशल वर्करनि स्कूल में मौजूद शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि में तक़सीम कयो। इन दौरान सोशल वर्कर फिदा खासकेली, इश्तियाक जेसर, आमिर सियाल ऐं ॿियनि जो चवणु हुयो त कुझु ॾींहं अॻु स्कूल जे ॿाहिरां हिकु ॿारड़ो मिलियो, जंहिंखे पेरनि में न जूता हुआ न ई का साफ़ कपिड़ा। स्कूल टीचर खां मालूम थियो त स्कूल में काफ़ी ॿारड़ा अहिड़ा आहिनि जिन वटि पाइण लाइ चपल, ड्रेस, कॉपी या पेंसिलियूं न आहिनि हूंदियूं। उन करे दुबई जे हिकु इंसान दोस्त अल्ताफ अहमद शेख सां राब्तो करे 83 मुस्तहिक शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि में सामान विरहायो आहे। वाज़े रहे त कोटड़ी जा इहे नौजवान वक़्तन बवक़्तन मिस्कीननि जी मदद लाइ जाखोड़ कंदा रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।